पाकिस्तानी मईशत की तरक्की ले बरतानवी माहिरन की निगरानी में 5 सालन वारो मनसूबो तैयार। हुकूमती तरियन मूजिब 14 अगस्त ते मनसूबो जारी थियण जो इम्कान है। वजीर आजम मनसूबे जो इफ्तिताह कंदो। मुआशी प्लान के स्टिफेंड रखण जो नालो ॾिनो वियो। 2028 ताईं सालियानो 6 सैकड़ो मुआशी तरक्की जो हदफ तजवीज़ कयो वियो। सुधारन ज़रिए 2028 ताईं बरामदात जो हदफ $60 अरब ताईं वठी वञण जो प्लान तजवीज़ कयो वियो आहे। ट्रेड डेवलपमेंट अथॉरिटी तरफां लगायल बी आलमी फूड एंड एग्रीकल्चर नुमाइश खत्म। 1.2 अरब जा मुआहिदा तय थी विया। 3 ॾींहनि वारी नुमाइश में 75 मुल्कनि जे 800 खां वधीक ख़रीदारनि शिरकत कई। पाकिस्तान जे 330 एक्सपोर्टर्स 500 खां वधीक प्रोडक्ट्स पेश कयूं। पधनामे मुताबिक़ चीन सां गॾु सी फूड जी ट्रेड आई $5 करोड़ मुआहिदो थियो। कुछ जर्नलनि ऐं जजिस पंहिंजनि घरवारियुनि ऐं ॿारनि जे चवण ते हिकु सेखड़ाट खे मुल्क ते मढ़ियो। वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल चयो आहे त बिजली जो बहरान विरसे में मिलियो आहे। हुकूमत बिजली जे घोटाले ते ज़ाब्तो आणण जी पूरी कोशिश करे रही आहे। क़ौम खे बिजली बिलनि जे बहरान मां कढंदासीं। पाकिस्तान जो नालो रोशन कंदड़ क़ौमी हीरो अरशद नदीम पंहिंजे अबाणे इलाइक़े मियां चनू पहुची वियो। विख विख ते शानदार आजियां मियां चनू जे दाख़िली दरवाज़े ते वेलकम अरशद नदीम जा बैनर लगाया विया। क़ौमी हीरो ते गुलनि जी वर्खा, झुमरियूं, पाकिस्तान जिंदाबाद जा नारा। गोल्ड मेडल माणींदड़ अरशद नदीम जो चवणु हो त क़ौम ऐं वालिदैन जी दुआ सां कामयाबी मिली, जंहिं पुठियां डिघो सफ़र आहे। अरशद नदीम दुआऊं करण ते क़ौम जा थोराब मञा। 9 अगस्त ते दहशतगर्दनि जे हमले में ज़ख्मी थियल पाक फौज जो लेफ्टिनेंट उज़ैर महमूद मलिक शहीद। ISPR मूजिब उज़ैर महमूद मलिक 13 मातरी में फोर्सिस ऐं दहशतगर्दनि विच में फायरिंग दौरान ज़ख्मी थियो हो। लेफ्टिनेंट उज़ैर महमूद मलिक दहशतगर्दनि खिलाफ ऑपरेशन की क़यादत कर रहे हो। उज़ैर महमूद मलिक CMH पेशावर में इलाज दौरान ज़ख्मनि जी सट नसंदे शहादत माणी। पाकिस्तान में अक़लियतुनि के समूरा सियासी, मुआशी ऐं समाजी हक़ हासिल आहिनि। असांजो मज़हब इस्लाम अक़लियतुनि जे हक़नि जे तहफ़्फ़ुज़ के मुकम्मल तौर ते तस्लीम करे थो। सदर आसिफ अली ज़रदारी जो अक़लियतुनि जे ॾिहाड़े ते पैगाम चवे थो पाकिस्तान अक़लियतुनि के सियासी, समाजी ऐं मुआशी तौर ते बाइख्तियार बणाइण लाइ केतिरा ई क़दम खंया आहिनि। अक़लियतुनि जे मज़हबी, समाजी, सियासी ऐं मुआशी हक़नि जो तहफ़्फ़ुज़ यकीनी बनाइण लाइ पुरअज़्म वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त पाकिस्तान तहरीक में अक़लियती बिरादरी अहम किरदार अदा कयो। खेसि यकीन आहे पाकिस्तान जो अक़लियती मुल्क की तरक्की लाइ पंहिंजो हाकारी किरदार अदा कंदियूं रहंदियूं। अक़लियतुनि जे क़ौमी ॾींहं ते चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी, सर्विसिस चीफ ऐं पाक फौज जूं अक़लियती बिरादरी खे वाधायूं। ISPR जो चवणु आहे त मुल्क जी तरक्की में अक़लियती बिरादरी जो अहम किरदार आहे। क़ौम जी तरक्की ऐं ख़ुशहाली में अक़लियती बिरादरी जो किरदार विसारण जोॻो नाहे। मुल्क जी सक़ाफ़ती सुञाणप में बि अक़लियतुनि जो किरदार इंतिहाई अहम आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी, वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं ॿियनि पारां अक़लियतुनि जे क़ौमी ॾींहं ते वाधायूं। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त अक़लियतुनि जे हक़नि, तरक्की ऐं बाइख्तियार बणाइण जे बुनियादी उसूलनि ते कॾहिं बि सौदेबाज़ी न कई वेंदी। PP अक़लियतुनि जे हक़नि लाइ डिघी जिदोजहद कई आहे। 1973 जो मुतफ़िक़ा आइन क़ाइदे अवाम शहीद भुट्टो जी सियासी बसीरत जो चिटो सबूत आहे। सभु गॾिजी अहिड़ो मुल्क बणाए सघूं था जिते हर फ़र्द क़ौम जी ख़ुशहाली में पंहिंजो हिसो विझी सघे। मोहसिन नक़वी चयो पाकिस्तान जी तामीर ऐं तरक्की में अक़लियतुनि जे किरदार खे नज़रअंदाज़ नथो करे सघिजे। मुराद अली शाह चयो त सिंध सूफ़ियुनि जी सरज़मीन आहे। सिंध में अक़लियती बिरादरी सभिनी खां महफ़ूज़ आहे। सखर जे बागड़जी जे कच्छे में जतोई बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो, 5 ॼणा मारिजी विया। जतोई बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में पुराणे ज़मीनी तकरार तां झेड़ो, 5 ॼणा क़तल, 1 ज़ख़्मी। मारिजी वियलनि में छुटो जतोई, राबेल जतोई, राजा जतोई, बाबू साहब ऐं महवाल जतोई शामिल। ॿिन्ही धुरियुनि में फायरिंग जो सिलसिलो जारी। इलाइक़े में ख़ौफ़ ऐं हिरास पखड़ियल। पुलिस जो चवणु आहे त सईद जतोई ऐं मेहरू अतरानी वारी धुर में झेड़ो थियो आहे। दादू भरसां शाहानी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में हलंदड़ तकरार तां हिकु ॼणो मारिजी वियो। पुराणे तकरार तां फायरिंग में मज़हर शाहानी मारिजी वियो। 1 ॼणो ज़ख़्मी, छिकताण तेज़।
गंबट भरिसां ॻोठ कलेरी में कलेरी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो, हिकु ॼणो क़तुल, ॿियो ज़ख़्मी। गोलियूं लॻण सबबि ज़फ़र कलेरी क़तुल ऐं अलण कलेरी ज़ख़्मी थी पियो। मढ़ ऐं ज़ख़्मी इस्पताल मुंतक़िल। जेकपाबाद भरिसां कोयटा खां रावलपिंडी वेंदड़ जाफर एक्सप्रेस हादसे जो शिकार। जाफर एक्सप्रेस जूं 2 बोगियूं पटड़ी तां लही वयूं। रेलवे ट्रैक बंद, मुसाफ़िर परेशान। सिंध समेत मुल्क के मुख्तलिफ शहरनि में 14 अगस्त के सिलसिले में जश्न आज़ादी मल्हाइण जूं तयारियूं जारी आहिनि। क़ौमी झंडा, बेज, कपड़ा ऐं ॿियो सामान ख़रीदण लाइ स्टॉल लॻाया विया। नंढनि वॾनि शहरनि में क़ौमी झंडनि सां घिटियुनि ऐं घरनि खे सींगारियो वियो। मुख़्तलिफ शहरनि में ख़ासि तक़रीबूं मुनक़िद करण लाइ तयारियूं हलंदड़। हसीना वाजिद अमरीका ते हुकूमत किराइण जो इल्ज़ाम लॻाए छॾियो। भारतीय मीडिया जी दावा मूजिबि हसीना वाजिद वेझो साथी के पैगाम ॾिनो आहे त अमरीका ओभर बंगाल ते कब्ज़ो करणु चाहे थो ऐं सेंट मार्टिन ॿेट मूं हवाले करण खां इनकार कयो त मुंहिंजी हुकूमत जो तख़्तो ऊंधो कयो वियो। इस्तीफ़ा न ॾिया हा त लाशुनि जा ढेर लॻी वञनि हा।